नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल चयो आहे त नेब जो बुनियादी मक़सद करप्शन जो ख़ात्मो आहे। कानून साज़ी नेब जो कम नाहे, पर नेब वाहिद इदारो आहे जंहिंजो मुकमल ऑडिट थियो आहे। क़ौमी एहतसाब ब्यूरो जे चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल तकरीब खे ख़िताब कंदे चयो त जिन सां ज़्यादती कई वई आहे उन्हनि जा हक़ वापसि ॾिना वञनि। जेकॾहिं 100 सोसाइटियूं कम करे रहियूं आहिनि त उन्हनि मां 86% फ्रॉड आहिनि। हुन चयो त हुकूमत ऐं रियासत में फ़र्क़ु हूंदो आहे। नेब जूं समूरियूं वफ़ादारियूं पाकिस्तान जी रियासत लाइ आहिनि। नेब जो बुनियादी मक़सद करप्शन जो ख़ात्मो आहे। जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल चयो आहे त हिकु साहिब चयो आहे त इहा रिकवरी केॾांहुं वई। नेब उहा अलमारी नाहे जिते पैसो पियो आहे, पर 50 अरब खां वधीक माण्हुनि में विरहाया विया आहिनि। हुन चयो त ही अवाम जी अमानत आहे ऐं असां उन जा ज़ामिन आहियूं। असां हमेशा कोशिश कई आहे तमाम जी इज़त नफ़्स खे मजरू न कयो वञे। कानून साज़ी नेब जो कम नाहे, पर नेब वाहिद इदारो आहे जंहिंजो मुकमल ऑडिट थियो आहे। चेयरमैन नेब चयो आहे त हू अख़्तियारियुनि जे इस्तेमाल में रबाडो जवाबदेह आहिनि। नेब 4 सालनि में 1363 अरब रुपयनि खां वधीक जी रिकवरी कई आहे।